दोस्तों हींअर इन ख़ूबसूरत महफ़िल जो छहों कलाम ॿुधंदासीं। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तनि जा ॿोल आहिनि मोट मुंहिंजा प्यारा मोट मुंहिंजा प्यारा। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे पंहिंजे वक़्त जो ऐं जग मशहूरु रहियो जर जंग में मक़बूल थियो। दोस्तों नंढनि वॾनि ॿारनि बचनि पोड़नि पकनि सभिनि ॿुधियो। दोस्तों इन कलाम जो शाइर आहे अब्दुल ख़ालिक अब्द। उषा जलाल चांडी जी नायाब यादगार प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 84 कल्चर शो जेकम बाद तव्हां ॿुधी रहिया आहियो निहालदीन सूमरे जे ताउन सां। दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजूरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां, मेहरदीन कोटवाल राजस्थान इंडिया खां, असांजो पिरीं प्यारो दोस्त हाजी मिर्ज़ा ख़ुश्क सऊदी अरब खां, इंजीनियर वकार अली भेलार साहब राणीपुर खां, असांजो पिरीं प्यारो दोस्त शाइर शमन अली मलिक साहब जेको आहे घोसपुर कंदकोट खां। वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा, दोस्तनि खे शेयर कंदा ऐं मुंहिंजी चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामराज जानी सिंधी यूट्यूब ते। मुदो मोटे आयो गरी तू न मोटे यार, बादल बरसी आया करे मेघ मना, तू बरसा तू बरन में थी हलंदो मकारवा, पंहिंजो अब्द प्यारा सिगो अची सार, ओ जानी जी दियार मोटिया ओ मोट मोटा